सखर पुलिस जो एसएसपी सखर अमजद अहमद शेख की अगवानी में धाड़ेलन खिलाफ ऑपरेशन जारी है। एसएसपी सखर अमजद अहमद शेख कचे में जारी ऑपरेशन की अगवानी कई। सिद्धूजा के कचे वाले इलाके में धाड़ेलन खिलाफ जारी ऑपरेशन में हथियारबंद गाड़ियुनि समेत पुलिस की वही नफ़री मुक़रर कई है। तर्जमान सखर पुलिस मूजिब कचे में धाड़ेलन की कार्रवाइन के महदूद करण लाइ वधीक पुलिस पिकटूं कायम कई वयूं आहिनि। एसएसपी सखर अमजद अहमद शेख जो चवण है तो इलाके में अमन अमान की सूरत हाल ख़राब कंदड़ मनज़म धाड़ेलन के गैंग खिलाफ कार्रवाई कई पई वञे। शहरनि के अगवा करे रियासती इदारनि के वीडियोज़ ज़रिए चैलेंज करण वारनि के कॾहिं भी माफ़ न कयो वेंदो। अहिड़नि अनासरनि जो सफ़ायो करे इलाके में अमन अमान कायम कयो वेंदो। ॿिए तरफ़ सखर पुलिस की शानदार ऐं बरवक़्त कार्रवाई से राजनपुर के ॿिनि शहरनि के औरताणी आवाज़ ते छोकरीअ सां शादीअ जो लालच ॾेई अगवा करण की कोशिश नाकाम बणाई वई। बागड़जी थाने के पुलिस राजनपुर के रहवासी हकनवाज ऐं मोहम्मद अब्दुल्ला के कच्चे तरफ वञण जो इतलाउ मिलंदे ई बरवक़्त कार्रवाई करे खेनि अगवा थियण खां बचाए वरितो। जॾहिं त कामयाब कार्रवाई ते एसएसपी सखर अमजद अहमद शेख पुलिस टीम के शाबाशी ॾिनी आहे। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल के सब्सक्राइब कयो ऐं हाँ बेल आइकन के प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची